नाज़रीन, अज़ीम शख्सियतुनि जूं तस्वीरूं, चिथर ऐं मुजस्समा ठाहिण निहायत ई दिलचस्प ऐं अनोखो कमु रहियो आहे। सिंध अमड़ हर दौर में वॾा किरदार पैदा कया आहिनि, जन पंहिंजी सलाहियतुनि ऐं कला सां धरती जीजल जी थञ मलाई आहे। उन्हनि मां ख़ैरपुर जी राशिदा भंभरो बि हिकु आहे। वधीक तफ़सील लाइ पेश आहे फैज़ मोहम्मद मरी जी हीअ रिपोर्ट। अज़ीम शख्सियतुनि जूं तस्वीरूं, चित्र ऐं मुजस्समा ठाहिण निहायत दिलचस्प ऐं अनोखो कमु रहियो आहे। सिंध अमड़ हर दौर में वॾा किरदार पैदा कया आहिनि, जिन पंहिंजी सलाहियतुनि ऐं कला सां धरती जीजल जी थञ मलाई आहे। उन्हनि मां ख़ैरपुर जी राशिदा भंभरो बि हिकु आहे। राशिदा भंभरो सिंध जी उहा आर्टिस्ट आहे जंहिं नंढड़ी उमिरि में तारीख़ दाननि, शहीदनि, क़ौमी किरदारनि जा पोर्ट्रेट पंहिंजे ज़हन जे तस्वराती काइनात मां कढी धरतीअ जी सूंहं जा रंग ॾेई दुनिया खे ॾेखारियो त असांजा किरदार अमर आहिनि। राशिदा भंभरो जो चवणु आहे त आर्ट में औरतुनि जो किरदार तख़लीक़ी फ़न जी तरक़ी ऐं पंहिंजे तजुर्बनि खे हिसेदार करण जे अज़म खे वाज़े करे थो। राशिदा भंभरो थोरे ई वक़्त में आलमी लेवल ते पाण मञाए शोहरत हासिल कई आहे। संदसि महिनत ऐं फ़न वसीले केतिरनि मुल्कनि मां खेसि एवार्डनि सां पिणु नवाज़ियो वियो आहे। राशिदा भंभरो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, अर्तुग़रुल गाज़ी ऐं ॿियनि जा पोर्ट्रेट पिणु ठाहिया आहिनि। नाज़रीन, फैज़ मरी जी रिपोर्ट